जेके प्यार में भॼी शादी कंदा आहिनि, हे उन ते कहाणी आहे। ॿुधिजो, अगरि मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। हिकु ॻोठ में ॿ प्यार कंदा हुया, पोइ हुननि जो पाण एतिरो प्यार थी वियो जो हाणे चवनि पिया त शादी कयूं, छो जो प्यार में जल्दी हूंदी आहे। पोइ हुननि माइटनि खे ॿुधायो ई कोन। छोरी चयो छोरे खे जी ॻाल्हि ॿुध, राति जो मां पंहिंजी पेती में कुझु थांव कुझु पैसा ॾोकड़ विझी ॿाहिरि निकिरी अची जाए हलंदासीं भॼी। छोरो हुयो कुझु सादो माण्हू। छोरे जो ॻाल्हि ॿुध, शहर में को सुञाणे कोन, भॼी काॾे हलूं? चई को झंग को जबल हली वसाईंदासीं, ॿियो छा, मोटंदासीं न हेॾे। चवंदा न त इश्क अंधो आहे, इश्क ईंदो आहे त अकुल वेंदो आहे। छोरे चयो ठीकु आहे भला। हाणे राति जो छोरी टपड़ थपड़ ॿधी पंहिंजा खणी सिधो ॿाहिरि आई, पेती हिकिड़ी गंढ ऐं निकिरी पिया। पंधु कंदा विया, अचे सिज बुरे ॾिठो त हिकिड़े झंग में फसी विया आहियूं। हाणे हिन छोरे जो ॻाल्हि ॿुध, हे झंग सही आहे, हिते को अचे न वञे थो, असांजे तरजू जो माण्हू, हाणे हिते ई सही आहियूं असां। छोरी जो ठीकु आहे, पोइ हाणे मन ठाहे अचे, हिननि काठियूं कटे मन धन ठाधऊं। हिन चवण ॻाल्हि ॿुध, मंझंदि थी वई आहे, बुख बि लॻी आहे, मां तीर कमान खणी शिकार करियां, को पखी वग़ैरह मारे अचां त को पचाए खाऊं। चई ठीकु आहे तूं वञ। हो जो हलियो वियो शिकार जे लाइ। छोरी ॾिठो त माना माचीस कोन्हे को, मन जे मथां चढ़ी ॾिठई हिकिड़ी जाइ ते बाहि ॿरी थी पई, धूओं हले थो पियो। चई धूओं जो हले थो त बाहि ॿरंदी हूंदी ने, वञा टांडो खणी जाए ॾऊं। ऐं छोरी उतो ठका ॾिनो, हलंदी आहे धूए जे पासे ॾे। अची ॾिठे त को नौजवान ख़ूबसूरत छोकिरो वेठो आहे, उन बाहि ते पखी पियो थो पचाए। उनखे चए त मूंखे तो टांडो खपे। छोरी खां पुछाए की तव्हां केरु आहियो? चई असां भॼी आया आहियूं, शादी कई आहे पाण में। चई ठीकु आहे तूं खणी वञ टांडो। टांडो खणी हली आई। मुड़ुसु मोटी आयो, जेॾी महिल शिकार करे पखी मारे आयो। चई ॾे वाल टांडो काॾो आंदी, बाहि काॾो ॿारी वरी। चई हिकिड़ी झूपड़ी आहे, उते नौजवान छोकिरो आहे, उहो ॿिए को रहे पियो, उन मां टांडो खणी आहियां। चई ठीकु आहे भला। हाणे पोइ जेको हिननि पचाए खाधो, राति खेर सां गुज़री। सुबुह थियो, हो हलियो शिकार ते वरी हिन ठकानो टांडे जे लाइ। हाणे जो आई हुन ॾे, हाणे थोरी वरी गुफ़्तगू वधी वई। चई ॾे वार तो घणो टाइम थियो हिते रहंदे? चई मूंखे 2-3 साल थिया आहिनि। चई पोइ तूं बाहि कीअं थो ॿारी? एतिरा माचीस तो? चई माचीस मूं कोन आहिनि। चई बाक़ी? चई हिकिड़ो बुंड विझी छॾींदो आहियां त जेको 2-3 ॾींहं पई बाहि हुनजी हलंदी आहे, वरी बुंड ख़तमु थींदो, वरी ॿियो हिकिड़ो विझी छॾींदो आहियां, पई बाहि दुखंदी आहे, बसि विसामंदी न आहे। हे टांडो खणी हली आई। आख़िरकार ये 5 मिंट 10 मिंट जी मुलाक़ात, आख़िरकार हिन जी मुलाक़ात प्यार में मटिजी वई। हाणे हिन जो पाण प्यार थी वियो। हाणे मुड़ुस बि हुनखे न पियो झले, तूं काॾे थी वञी रोज़ रोज़, भला हिकिड़ो बुंड विझी छॾ त टांडा हूंदा सां थी पवंदा। पर मुड़ुस जो एतबार हुयो। हाणे हुन चयो हिनखे जी ॻाल्हि बि, तूं पंहिंजे मुड़ुस खे मार त मां तूं शादी कई, तूं मूंसां गॾु रह। चई मां हुन सां प्यार कयो, हुन कीअं मां मारियां, मुंहिंजा हथ नथा वरनि। चई तूं हाणे को बहानो कर। चई कहिड़ो? चई इहो बहानो कर, हुनखे चयो त मूंखे कन में सूरु पियो आहे, सो असां वटि उनजो दवा दारू इहो हूंदो आहे त वॾो नांग हुजे, उनखे मारे, उनखे साड़े, उनजी खाक जेका आहे पाणी में गॾाए, उनजा 2 फुड़ा विझनि त कन जो सूरु छॾे वेंदो आहे। इहो तूं हुनखे ॾस ॾे, पोइ पाणी वेंदो झंग में वञी नांग ॻोल्हींदो, काथे न काथे नांग खाई मारींदसि। चई ठीकु आहे। राति थी, अचे हुन दाहूं कयूं, पुछाए कर मुड़ुस ॻाल्हि छा आहे? चई कन में सूरु पियो आहे। चई पोइ हाणे सुबुह जो कोई इलाजु? चई इलाजु ॿियो कुझु कोन्हे। त हाणे हीअं कर, असां वटि त ईअं कंदा हुया ॻोठ में, जो नांग खे मारे, उनखे साड़े, उनजी खाक मां जेको इहो ठाहींदा हुया, हिकिड़ो जेको ॻाढ़ो ठाहींदा हुया, उनजा 2 फुड़ा विझंदा, बसि ख़तमु थी वेंदो सूरु। तो हाणे ईअं कर। चई ठीकु आहे। सुबुह हुन वीचारे ठकानो वते, हाणे ॾरियूं ॻोल्हींदो नांगनि जूं, अचे ॾरियूं खोटींदो, हुते खोटींदो, प्यार त प्यार आहे। आख़िर हिकिड़ी अज़दा निकिरी पई सफ़ा, हणी उनखे मारे खणी सिधो हिन वटि आयो। चई अचे वटि। चई बसि ठीकु आहे, मां पाण ठाहींदुसि, तूं हाणे वञी शिकार करे आ। उहो वीचारो शिकार, हिन छा कयो, खॾो खणी नांग खे पूरे छॾियईं। बसि हिते हिन चयो त हे त बची आयो, वञी हुन सां ॻाल्हि कीअं पंहिंजे आशिक सां। चई हे त बची आयो, नांग मारे खणी आयो। चई हाणे हीअं कर, हाणे वरी हिनखे तूं चए मूंखे पेट में सूरु पियो आहे, त मूंखे शींहं जेका आहे मादी, उनजो खीरु खपे। चयो मां खीरु पीअंदसि
तॾहिं मूंखे सूरु छॾे वेंदो पेट जो। असां वटि ईअं कंदा आहिनि, वेंदो वञी शींहं जे मुंहुं चढ़ंदो, पाण शींहं खाई मारींदसि, तुंहिंजी जान छुटंदी। चई ठीकु आहे। राति थी अचे, हिन दाहूं कयूं, मुड़ुसु पुछाए छा ॻाल्हि आहे? चई मूंखे पेट में सूरु पियो आहे। चई हाणे सुबुह जो पोइ ॾिसंदासीं दवा दारू। चई दवा दारू इहो आहे, असां वटि इहो ई ॾस ॾींदा आहिनि, मादी शींहं जेका आहे उनजो खीरु हुजे, उनजो खीरु पीअण सां सूरु ख़तमु थी वेंदो आहे, त उनजो खीरु आण काढूं। चई सुबुह जो मां वेंदुसि आणींदुसि खीरु। सुबुह हिन वीचारे को थाम खयूं, हाणे निकिरी पियो शींहं जी तलाश में। हाणे किथे ॾिसे का मादी शींहं त उनजो खीरु पर सुहा हुजे। हलंदो आयो, ॾिठई हिकिड़ी जाइ ते त बचा आहिनि ॿ हिकिड़ा शींहं जा, जो गंदा लॻा पिया आहिनि, गंदी जाइ ते वेठा आहिनि। हिन छा कयो, वञी उन्हनि खे साफ़ सुथिरो करे, उन्हनि जी जॻह खे साफ़ करे, ऐं उते उन्हनि खे विहारे पाण वणे मथां चढ़ी वेही रहियो। चई हाणे भली अचे मादी, हिनजी माउ ईंदी। जॾहिं उन्हनि जी माउ जो आहे ॾिठई भला मुंहिंजा बचा साफ़ लॻा पिया आहिनि, जॻह साफ़ लॻी पई आहे। पोइ छा कयूं, हुन पंहिंजे बचनि खां चई कीअं सॼो कमु कयो आहे? हुननि इशारो न ते मथे अमराटो न, हुनखे चई इंसान आहे बचा तूं हिते कीअं, तो कहिड़ो मौत खयो आहे, ऐं तूं मूंसां वॾी चङाई कई आहे, ॿुधाए तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे मां पूरो कयां? चई मक़सदु मुंहिंजो इहो आहे, मुंहिंजी ज़ाल खे पेट में सूरु पियो आहे, मां हुन सां वॾो प्यारु कंदो आहियां, त हुनजे लाइ खीरु खपे तुंहिंजो। चई ठीकु आहे, तूं थोरो वॾो कयो आहे पर लही आहे हेठि। आयो, चई खीरु ॾियो, खीरु ॾुधई। चई हाणे हिकिड़ो बचो मुंहिंजो खियो वञे सुखड़ी तौर, तूं हूअ मथां एतबार न करे तुंहिंजे मथां माई, इहा माई तुंहिंजी वॾी ख़तरनाक आहे, जंहिं मुंहिंजो खीरु तोखां घुरियो आहे। तुंहिंजी सॼण इहा न अथई, पर बचो खियो वञे मुंहिंजो, इहो तूं वटि अमानत तौर हुजे। हे शींहं जो बचो खणी निकिरी पियो, सिधो आयो, अचे पंहिंजी ज़ाल खीरु बि न, शींहं जो बचो ॾेखारी। चई हे न मां सुखड़ी करे मूंखे शींहं ॾिनो आहे। हाणे उनखे बि पालनि पिया, हिन वञी पिया आशिक़ सां ॻाल्हि कई सुबुह जो। चई हो त शींहं जो त खीरु त खणी आयो, पर हुनजो बचो बि खणी आयो आहे घर।